जी नाज़रीन, पीपल्स पार्टी जो चेयरमैन है बिलावल भुट्टो ज़रदारी वो जो इस्लाम कोर्ट में एक वॾे मेड़ा के ख़िताब कंदो जलसे जो तैयारियों आहिनि उहो मुकमल कयो वियो आहिनि। स्टेज तैयार किया हुआ है। उनसां गॾोगॾु जेका वॾी पुलिस जी नफ़री है वो भी मुक़ररु कई वई आहे। वॉक थ्रू गेट लगाया विया आहिनि ऐं उते हिन वक़्तु जलसो जो आहे उहो उन में जियालनि जे अचण जो सिलसिलो है वो शुरू थी वियो आहे। ॿुधाए पियो वञे त शाम जो 5 वॻे बिलावल भुट्टो इन जलसे के ख़िताब कंदो। उन हवाले सां जेके तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। इस्लाम कोर्ट सॼे शहर के पीपल्स पार्टी जे झंडनि सां सिंगारे वियो आहे। हीउ बैकग्राउंड में तव्हां ॾिसंदो त पिंडाल जेको आहे इहो पीपल्स पार्टी जे झंडनि सां हिनखे सिंगारे वियो आहे। इंतिहाई सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। इस्लाम कोर्ट नगर पार्क करे जो बाईपास रोड है उन ते उनखे बंदि करण जे लाइ हिन वक़्तु पुलिस जी नफ़री पहुतल है। आम ट्रैफिक जे लाइ उनखे बंदि कयो वेंदो। बाक़ी ॿुधाईंदो हलां त इस्लाम कोर्ट में BIF जो फोरम है उन तरफ़ां धरने जो ऐलान किया वियो। उहो एहतजाज भी थोड़ी देर खां पोइ थियण वारो आहे। घोड़ाने डैम जा मुतासिर आहिनि उहो भी इस्लाम कोर्ट प्रेस क्लब ते थोड़ी देर खां पोइ एहतजाज शुरू कंदा। त ही समूरे जलसे जो तैयारियूं हिन वक़्तु मुकमल थी वियूं आहिनि। जेके जियाल आहिनि उन्हनि जे अचण जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोर्ट। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।